नाज़रीन, शिकारपुर में मजलिसुनि ऐं मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। SSP शिकारपुर आवाज़ न्यूज़ शिकारपुर जे रिपोर्टर अतीक दुकड़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। अॼु बिल्कुलु शिकारपुर में करबला जे शहीदनि जी यादि में जेका आहे उहा आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। इन जे हवाले सां सिक्योरिटी जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदा SSP शिकारपुर तनवीर अहमद तुंहिंजो सां त उन सिक्योरिटी बाबति छा चवणु। मुहर्रम जो जेको ॾींहुं आहे उनजे अॼु जे प्रोग्राम टोटल तादाद 150 आहे, जंहिंमें 50 प्रोसेशन्स आहिनि ऐं 100 जेको आहे मजालिस आहिनि। तक़रीबन पुलिस जी 1600 एहलकार हिन वक़्तु ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। उनजी SOP ठाही आहे त मुख़्तलिफ़ जॻहनि ते रस्ता जेको आहे सील कया वञनि था ऐं उनखां पोइ तलाशी जो निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे ऐं उनखां अलावा पुलिस अफ़सरनि खे इहा हिदायत कई वई आहे त जेको बि जुलूस में शामिलु थिए उनजी लाज़मी तौर ते तलाशी वरिती वञे। रेंजर्स ऐं पाकिस्तान आर्मी जी बि असांखे ख़िदमतूं हासिलु आहिनि ऐं जेके हसास जेके जुलूस आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे में जेको BD आहे, बम डिस्पोज़ल स्क्वाड जेको आहे उनजे ज़रिए इलाइक़े जी जेको आहे रूट जी सर्चिंग ऐं स्वीपिंग बि कई वई रही आहे ऐं उनखां अलावा जेके असांजा स्पेशल ब्रांच जा एहलकार आहिनि उन्हनि खे बि प्लेन क्लोज़ में ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त तमामु जेके आज़ादार आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश इहा आहे त हो पुलिस जेका आहे उनखां अलावा हो पाण बि सिक्योरिटी जो ख़्यालु कनि, सिक्योरिटी जा जेके अदारा आहिनि उन सां ताउन कनि ऐं असां सभु सम्झूं था त जेका दहशतगर्दी आहे उनजो को बि मज़हब कोन्हे को, उन समय मिली जुली करे रवादारी सां तमामु जेके फ़िरक़े जा मुस्लमान आहिनि, तमामु जेके मुस्लमान आहिनि उहे इन कम से कम दहशतगर्दी जे ख़िलाफ़ त गॾु थियनि। अॼु तव्हां SSP शिकारपुर तनवीर अहमद तुंहिंजी ॻाल्हि में सम्झनि इहो चवणु आहे शिकारपुर ज़िले में जेके आहिनि 188 जेके आहिनि इमाम बारगाहूं आहिनि, मातमी जुलूस आहिनि, उन मां जेके 5 आहिनि जेके मातमी जुलूस आहिनि उहे इंतिहाई हसास करार आहिनि। जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां शिकारपुर ज़िले में पुलिस जा जेके आहिनि 2000 जा जेके एहलकार आहिनि ऐं रेंजर्स जा जेके आहिनि 200 जवान जेके आहिनि उहे ड्यूटी सर अंजाम ॾींदा। जी।